ॾखण वज़ीरिस्तान जे मीरली वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जो आपघाती हमिलो नाकाम। सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई में 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि हिकु ख़ारजी बारूद संभलियल गाॾी सिक्योरिटी फोर्स जे कैम्प जी भित सां टकराई, जेका धमाके सां फाटी पई। 3 ख़ारजियुनि कैम्प अंदरि दाख़िल थियण जी कोशिशि कई। सिक्योरिटी फोर्स जी वक़्त जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। 2 ॾींहनि दौरान सिक्योरिटी फोर्स जी कार्रवाई में 88 ख़ारजियुनि खे जहन्नुम भेड़ो कयो वियो। अफगान तालिबान की अगराई वारे मामले ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ अजालत ते इजलास तलब करे वरितो। इजलास में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित बल्तिस्तान जो वज़ीर आला शरीक थींदा। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ऐं अफगान तालिबान जी अगराई जे मामले ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में अफगान मुहाजिरनि जी वापसी वारनि क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क जी मौजूदा सिक्योरिटी सूरतहाल खे नज़र में रखंदे अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पाक अफगान छिकटाण घटाइण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कंदासीं। ईरानी सदर मसूद पशयान पारां अफगान शेयरपुन रद्दमल ॾींदे चयो आहे त मुस्लमान मुल्क तकरारनि ऐं विर्छ खे रद्द कनि था। इन क़िस्म जी बदअमनी मुस्लिम दुश्मननि ऐं आलमी साज़िशुनि जो नतीजो आहे। ख़िते खे पहिरियां खां वधीक अमन, हम आहंगी ऐं सहकार जी ज़रूरत आहे। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफगान शहरियुनि खिलाफ़ सर्च ऑपरेशन। 12 ॼणा गिरफ़्तार। पुलिस साइट जे इलाइक़े शालतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते गैर कानूनी रहंदड़ परॾियुनि खिलाफ़ सर्च ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान घरनि, होटलुनि ऐं शकी जायुनि जी तलाशी वरिती। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी मुकमल तस्दीक लाइ थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। SSP हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौरु रहंदड़ परॾियुनि खिलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ जूं अमरीका के दौरे दौरान आला बहरी ऐं सिविल क़यादत सां मुलाक़ातूं। ISPR मूजिब नेवल चीफ अमरीकी डिप्टी चीफ ऑफ जे नेवल स्टाफ ऑपरेशंस ऐं अमरीकी कोस्ट गार्ड जी वाइस कमांडर सां मुलाक़ातूं कयूं। एडमिरल नवीद अशरफ जी अमरीकी नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी के सदर वाइस एडमिरल पीटर ए गारून सां मुलाक़ातूं में पेशेवराननि मामलनि, इलाक़ाई सलामती, ट्रेनिंग ऐं मेरीटाइम सहकार ते ख़्यालनि जी ॾेवट। नेवल चीफ अमरीकी पड़ी खाते जो दौरो कयो। सियासी ऐं अस्करी मामलनि जी डिप्टी असिस्टेंट सेक्रेटरी सां मुलाक़ात। एडमिरल नवीद अशरफ अमरीकी स्कॉलर्स ऐं थिंक टैंक के माहिरनि खे बि ख़िताब कयो। नेवल चीफ इलाइक़े मेरीटाइम सिक्योरिटी चैलेंजिस ऐं गॾियल मेरीटाइम जे कोशिशुनि में सहकार खे रोशनी ॾिनी। हुकूमत ऐं IMF जो सोलर ऐं इंटरनेट ते टैक्स वधाइण ते गौर। सरियनि मूजिब FPR खे तजवीज़ पेश कई वई आहे त ज़रूरत पवण ते इम्पोर्ट थियल सोलर पैनल्स जी GST जी शिरह 10% मां वधाए 18% करे सघिजे थी। इंटरनेट ते विदहोल्डिंग टैक्स 15 मां वधाए 18 या 20% करण जी तजवीज़ बि गौर हेठि। तजवीज़ कयल हंगामी टैक्स क़दम IMF जे ॿिए जाइज़े रिपोर्ट जो हिसो हूंदा। एग्ज़ीक्यूटिव बोर्ड तरफ़ां $1 अरब जी टी किस्त जी मंज़ूरी बाद जारी कया वेंदा। सेहत वाली सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो जी हिदायत ते सूबे में डेंगी ऐं मलेरिया खिलाफ़ हंगामी मुहिम शुरू। सूबाई वज़ीर जी समूरनि ज़िले सिहत खाते जा अफ़ीसरनि खे फ़ौरी ऐं असराइता क़दम खणण जी हिदायत। अज़रा पेचूहो जो चवणु आहे त हलंदड़ साल डेंगी जा 819 ऐं मलेरिया जा 2 लख खां वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। सभिनी ज़िलनि में रोज़ानी बुनियादनि ते स्प्रे फैमिंग ऐं आगाही प्रोग्राम यकीनी बणाया वञनि।
किरियालो भरिसां ॿ ॾींहं अॻु उलरा बिरादरी जी इतिहाबन खां मार्चवेल नारेजा बिरादरी जे ॿिनि मक़तूलनि जे वारसनि वटि मेड़ मिंट काफ़िलो पहुची वियो। औलादूं तरफ़ां चङनि मुड़सनि जे नारेजा धुर खे ठाह जी अपील। मक़तूल धुर सिराज नारेजो ऐं मोहम्मद असलम नारेजो खे क़त्ल कराइण में मुलविस माण्हुनि जा नाला ज़ाहिर करण जी शर्त ते फ़ैसिले ॾे रास्तो ज़ाहिर करे छॾियो। ट्रंप ऐं प्यूटन में 2 कलाकनि जी डिघी ॻाल्हि ॿोल। यूक्रेन जी जंग बंदी ते हंगरी में मुलाक़ात ते इत्तफ़ाक़। आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिन रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे ऐं अॼु व्हाइट हाउस में यूक्रेनी सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में रूस यूक्रेन जंग ख़त्म करते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। रूस यूक्रेन जंग में हज़ारे माण्हू मारिजी विया आहिनि ऐं सलाह मशवरे खां पोइ रूस ते पाबंदियूं लॻाइण जो फ़ैसिलो कंदो। गॾियल क़ौमनि पाकिस्तान जे मशहूर अदाकारा हानिया आमिर खे नओं क़ौमी ख़ैर सगाली जो सफ़ीर मुक़ररु करे छॾियो। गॾियल क़ौमनि जो चवणु आहे त हानिया आमिर औरतुनि जे हक़नि बराबरी ऐं बाइख्तियार बणाइण लाइ आगाही पखेड़ण में अहम किरदारु अदा कंदी। हानिया आमिर जो चवणु आहे त हर छोकिरी खे पंहिंजनि ख़्वाबनि खे पूरो करण जो हक़ मिलणु घुरिजे। हू औरतुनि लाइ बराबरी ऐं खेनि बाइख्तियार बणाइण खे अवलीन तरजीह ॾींदी। कराची में 24 कलाकनि दौरान मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि वधि खां वधि गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहंदो। हिन वक़्तु हवाऊं बंदि आहिनि। उत्तर ओभर खां हवाऊं खोली सघनि थियूं।